असां पाण स्ट्रगल कई आहे, असां पाण हलिया आहियूं। तव्हां सभिनी खे आउं सुञाणा, तव्हां मूंखे सुञाणो, हर को पाड़े में वेठो आहे, सभु पाड़ेसिड़ी आहियूं। पर अलहमदुल्ला अलाह असांखे मौक़ो ॾिनो त असां तव्हांजी ख़िदमत कई, धरती जी ख़िदमत कई। कंहिं ते थोरो कोन्हे, धरती मुंहिंजी पंहिंजी आहे, धरती में ई मूंखे वञिणो आहे, त हिन धरती जी ख़िदमत करणु असांजो फ़र्ज़ बि थिए थो, फ़ख़्र बि थिए थो। त इंशाअल्लाह हाणे वरी इलेक्शनूं अचनि पियूं, वरी दुश्मननि खे ॿुधाईंदासीं त पार्टी ऐं असां भुट्टो साहिब जो नालो खणी, बीबी साहिबा जो जी कुर्बानियूं खणी हलूं था ऐं सदाईं हुन में इम्तिहान में पूरो लहूं था। इहो कोन्हे त केरु चई वञे तारीख़ में त पीपल्स पार्टी आसिफ ज़रदारी हुकूमत में आयो त को कमु न कई। अॾी तरमीम थी, पख्तूरनि खे शनाख़्त मिली, बलोचनि खे शनाख़्त मिली, हर शइ जेका आहे उहा पीपल्स पार्टी कयो ऐं कंदी, सदाईं कंदी रहंदी। धरती जेका आहे उहा सदाईं घुरे थी। अॼु आउं आहियां, सुभाणे बिलावल साहिबु हूंदो, वरी आसमा बीबी हूंदी, सभु तव्हांजी ख़िदमत जे लाइ तयारु आहिनि, तव्हांजी ख़िदमत कंदा रहंदा। जीए भुट्टो।